आगाह लाड़काणा जो शहर नओं देरो में ट्रांसफार्मर सड़ी वञण सबब प्राइमरी स्कूल 1 जी बिजली एक हफ़्ते खां बंद है। शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त तालीम मुतासिर थी रही है। असांखे पीअण लाइ पाणी जी सहूलियत भी नाहे। ट्रांसफार्मर सड़ी वञण खां पोइ प्राइमरी स्कूल 1 नओं देरो जी बिजली एक हफ़्ते खां बंद है। अञा ताईं इन स्कूल के बिजली फरहाम नाहे कई पई। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तालीम भी मुतासिर थिए पई। बिजली न हुजण सबब पीअण लाइ पाणी भी नाहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, आगाह कजो, पीपी जे गढ़ में इहा सूरत हाल आहे त हिकु हफ़्ते खां सड़ल ट्रांसफार्मर तब्दील न थी सघियो। शागिर्द बिना बिजली जे तालीम हासिल कनि पिया। जी अमीर, नवं दरो जे प्राइमरी स्कूल 1 में गुज़रियल हिकु हफ़्ते खां स्कूल जी जितां बिजली ट्रांसफार्मर आहे उहो सड़ी वियो आहे। हिकु हफ़्ते खां शागिर्द हिन कहर जहिड़ी गर्मीअ में बिना बिजलीअ जे तालीम हासिल करे रहिया आहिनि। स्कूल में शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त बिजली न हुजण सबबि तालीम मुतासिर थी रही आहे, जॾहिं त स्कूल में थधे पाणीअ जी सहूलियत बि मौजूदु नाहे। स्कूल जे हेडमास्टर ॿुधायो त असीं केतिरा ई भेरा सेप्को वारनि खे शिकायतूं कयूं त स्कूल जे भरिसां ई जेको ट्रांसफार्मर लॻल आहे, जेको सिटी फीडर जो आहे, उन मां स्कूल खे लाइन ॾिनी वञे, पर हुननि गरीबाबाद फीडर 4 मां लाइन ॾिनी आहे, जेका अक्सर स्कूल जे टाइम ते वेसर ई बंदि रहंदी आहे। हिन भेरे हिकु हफ़्ते खां वधीक ॾींहं गुज़री वञण बावजूदि बि ट्रांसफार्मर सड़ियल आहे, जेको हिन वक़्त ताईं कई न सघियो आहे, जॾहिं त आला अख़्तियारनि मां हिन वक़्त ताईं कंहिं बि नोटिस न वरितो आहे। जी नओं देरो जे प्राइमरी स्कूल 1 जी बिजली एक हफ़्ते खां बंद है। ट्रांसफार्मर सड़ी वञण खां पोइ तब्दील नाहे थी सघियो। शागिर्दनि ऐं उस्तादनि जो चवणु आहे त बिजली न हुजण सबब तालीम मुतासिर थिए पई। स्कूल में पीअण जे लाइ पाणी भी नाहे।